ओ मुसलमानों मता तू समझी तमाम मरीदस मुझे मेरा खां बाद मुझे घर में हमेशा रो दे राड़ो हूं दो खबरदार यो दिल में ख्याल कटी छड़े वद में वद पारे दी तुझे जनाजे ते रोंदा बेड़ी एडी दिल पत्थर बंजी दी तुझा मिट माट दोस्त तुझे पुटन सा ताजियत करा जिलाइंदा कोशिश कंदा त रोग अचे पर रोग कोन ईंदुल 8 ॾींहं 15 ॾींहं महीनो तुझे कब्र ते ईंदा पछाड़ी में साल ते भी केर कब्र ते अचण जी ला तैयार कोन थींदी साल खां बाद तुझे घर में पुट जी शादी थींदी सागा लाडा सागा सिरा सागा बाजा सागियूं बेसरियूं सागा दूल सागियूं शरनायूं तुझा मिट माट दोस्त तुझे पुट जी शादी ते ईंदा कंहिंखे इहा ख़बर कान हूंदी फलाणो काथे आहे केरु पुछा बि कोन कंदो यार फलाणो पंहिंजे पुट जी शादी में ॾिसण में कोन थो अचे असां त ख़ूबसूरत माण्हू ॾिठा वॾा वॾा पैसे वारा माण्हू हुया जंहिंजे इस्तक़बाल जा हज़ारे माण्हू इस्तक़बाल में बीठा हूंदा हुआ सवे नौकर उन्हनि जी ख़िदमत कंदा हुया गुलनि जहिड़ा जंहिंजा गिटा हुया सर्व जी कद जहिड़ा जंहिंजा कद हुया जंहिंजी ॾिसण जी लाइ माण्हू बेताब हुया कि करदंद पीराहने उम्र चाक जॾहिं ज़िंदगी जो पहिराण फाड़े छॾियूं त उन्हनि जो केरु नालो बि कोन थो पुछे यार फलाणो रईस काथे आहे केरु पुछे मेहरबानी कयो कॾहिं कब्रिस्तान में त चक्कर लॻाईंदा कयो उन्हनि वीचारनि जे कब्रुनि ते त नज़र कयो जेके दुनिया में अलाए छा हुया अॼु उन्हनि वीचारनि जे कब्रुनि ते केरु ॾीए ॿारण वारो बि कोन्हे केरु 4 कुल पढ़ण वारो बि उन्हनि ग़रीब जे कब्रुनि ते कोन थो अचे इहा दुनिया जी है वारिस बदंदई बात खे जीअं छिके बदजे फट मथों पिया कंदा मंझंदि थी वई मयत खे कयो झट झट चवंदा जल्दी कयोसि खणोसि मतां धप न करे वञी मथों पिया कंदा मंझंदि थी वई मयत खे कयो झट झट पो सुम्हार सिधो कंदई बेली पोखणी हलंदई खट अदियूं अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट पोयों वरसो वंडींदई वाट ते उन ई महिल सदोरा पुट ईंदा मौली साहब वटि साईं बाबे जी हेतिरी मिल्कियत असांखे विराई जेकी करणो त पाण करे वञो जेकी ॾियणो त पाण ॾेई वञो ख़ुदा जी ज़ात जो कसम अची कर तूं हिकिड़ो रुपयो पंहिंजे हथनि सां ग़रीबनि मिसकीननि खे ॾेई तुंहिंजे पोयरनि 5 लखनि जी ख़ैरात कई हिकिड़ो रुपयो तुंहिंजो पोयरनि जे 5 लखनि खां वधीक पाण करिजे ऐं जेको माण्हू अलाह जे रस्ते में ॾिए थो त अलाह सां वरी वधीक ॾिए थो या न ऐं रजब जो महीनो आहे नी तंहिंजे करे हिन महीने में ख़ैरात बि कंदा कयो ज़कात जो महीनो आहे ज़कात बि अदा कयो मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो हिकिड़ो हुयो रईस हुयो सरदार पोइ उन पंहिंजे नौकर खे पैसा ॾिना त हिन मां शराब वठी पोइ नौकर जो पैसा खणी करे बाज़ार में आयो तो बाजार में हिकिड़ो फ़कीर बीठो हुयो उन फ़कीर चयो जेको मूंखे अल्लाह जे नाले ते रुपयो ॾींदो त मां उनखे 4 दुआऊं ॾींदुसि घणियूं दुआऊं 4 दुआऊं त हीउ जेको रईस जे लाइ रुपयो खणी आयो दिरहम शराब वठण जे लाइ सो हिन अची उहो रुपयो उन फ़कीर खे ॾिनो अल्लाह जे नाले ते फ़कीर चए साईं कहिड़ियूं दुआऊं तुंहिंजे लाइ घुरां त हिन चयो साईं पहिरीं दुआ त इहा घुर त जेके पैसा तोखे ॾिना अथमि इहे वरी वापसि मिलनि न त रईस मारींदो
पहिरीं दुआ त इहा घुर जेके ॾिना अथई पैसा इहे मिलनि मूंखे साईं ने इहा दुआ घुर चई ॿी दुआ हीअ घुर त रईस मूंखे आज़ाद करे ॾाढो मां तंग थियो आहियां हुन वटां उहा बि दुआ घुर चई टी दुआ हीअ घुर त अल्लाह मूंखे बि मुंहिंजे रईस खे तौबा जी तौफ़ीक़ ॾे जो शराब खां तौबा करे ऐं चौथी दुआ हीअ घुर त अल्लाह मूंखे बि बख़्शे वारे रईस खे बि बख़्शे जेके हिते वेठा आहिनि सभिनीनि खे बख़्शे और फ़क़ीर हुए 4 दुआऊं घुरियूं ही जो आयो सिधो ख़ाली हिते रईस कबूल थी चई हा चई ॿी कहिड़ी दुआ घुराई चई ॿी दुआ ही घुरायमि त अल्लाह मुंहिंजे रईस खे तौबा जी तौफ़ीक़ ॾे जेको हिन शराब खां तौबा करे त उन रईस चयो अॼु तूं गवाह हुजां मां रब सां वाइदो थो कयां अॼु खां बाद मां शराब न पीअंदुसि टी दुआ कहिड़ी घुरायसि चई टी दुआ इहा घुरायमि त दुआ घुर त अल्लाह मूंखे हिन खां आज़ादी ॾे मां आज़ाद थियां रईस वटां त उन रईस ऐं आका चयसि अंत अखी तूं मुंहिंजो भाउ आहीं बसि तूं आज़ादी दुनिया में चई चौथी दुआ ही घुरायमि त दुआ घुर त अल्लाह मूंखे बि बख़्शे मुआरे रईस खे बि बख़्शे जेके उते मजलिस में वेठा उन्हनि खे बि बख़्शे त उन रईस जे अखियुनि मां पाणी वही आयो चई यार जेकॾहिं इहो मुंहिंजे वस में हुजे हा त मां कयां हा पर बख़्शण मुंहिंजे वस में न आहे बख़्शण अल्लाह जे वस में तो रईसो सर्द रात जो निंड में सुतो पियो हुयो रब जी ज़ियारत नसीब थियसि अल्लाह साईं फरमाए से मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो हाणे बख़्शण मुंहिंजे वस में आ मां तोखे बि बख़्शुम तुंहिंजे बाने खे बि बख़्शुम त मजलिस वारनि खे बि बख़्शुम त माण्हू जेको अलाह जे नाले ते ॾींदो आहे त ओतिरो ई वरी मिली वेंदो आहे ईद जो ॾींहुं हुयो पोइ नबी साईं वञनि पिया ईद पढ़ाइण जी तमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जे जुब्बे मुबारक खे चंबड़ी पई फरमाई छा आहे आशा अमा आशा कयो अल्लाह जा रसूल साईं असांजे घर में त महीननि जा महीना बाह कान बरदी आहे पर असां त बुख ते वक़्तु गुज़ारींदा आहियूं टे ॾींहं मानी कोन खाईंदा आहियूं पर अॼु साईं ईद जो ॾींहुं आहे ईद जे ॾींहुं तव्हांजे दरवाज़े ते मिस्कीन बि ईंदा ग़रीब बि ईंदा मुहताज बि ईंदा साइल बि ईंदा ऐं अव्हां जे दरवाज़े तूं ख़ाली मोटी वञनि इहो असांजे लाइ मुनासिब कोन्हे को सोना एतिरो त ॾेई वञो जो को ग़रीब को मिस्कीन अव्हां जे दरवाज़े ते अची त असां उनखे ख़ाली त न मोटायूं नबी साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो पाण फरमाया आशा अल्लाहु यरज़ुकुहुम व इयाना आशा अल्लाह असांखे बि ॾींदो त उन्हनि खे बि ॾींदो अल्लाह असांखे बि कोन छॾींदो उन्हनि ग़रीबनि खे बि कोन छॾींदो नबी साईं ये लफ़्ज़ चई करे हलिया विया ईदगाह ईद नमाज़ पढ़ाए जॾहिं वापसि मोटिया त रसूल सल्लम जी दरवाज़े वटां किन ग़रीबनि जे मथनि ते अटे जूं भरियूं हल किन जे कुलनि ते टीन जा दॿा हल किन जे कुलनि ते माखी जूं मश्कीज़ूं हल के चांवरनि जूं भरियूं ॿधियूं था वञनि पिया के पैसा खयूं था वञनि पिया रसूल सल्लम जॾहिं घर आया मां आशा खे फरमायूं आशा सवेल त तूं चई पई का शइ कान्हे का अॼु त ई भरियूं ॿधी करे अल्लाह जे रस्ते में थी पई ॾी किथों माल आयो अमा आशा कयो सुना हिकिड़ो तव्हांजो मुरीद हिकिड़ो तव्हांजो सहाबी तव्हांजो न्याणो उस्मान ज़ुन्नूरैन
केतरा उठ अटे जा भी ॾेयो, केतरा उठ माखीअ जी मस्तीज़ुनि जा भी ॾेयो, केतरा उठ गिया जी टीननि जा भी ॾेयो, साईं 10,000 दीनार रोकड़ पैसा भी ॾेयो, 500 पारू 500 बकर जी क्यों या गोश्त जा उहे भी ॾेयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भलाई वो तो के अकेलीअ खे ॾेई आ, ॿियनि जी भी कुछ सार लदी थई आ न। अमाशा फरमायो साईं जेके भी तव्हां जा हरम हन सभिनी जे घरनि में एतिरो एतिरो माल ॾेयो। एॾी सखा हुई असां मुस्लमान ऐं अॼु ई ज़कात जो महीनो आहे त ज़कात बि पूरी अदा। कुरान मजीद में अल्लाह से फरमा यौमा युहमा अलैया फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूकू मा कुंतुम तकनिज़ून। अल्लाह से फरमायो जन माल गॾु कया उन्हनि मालनि जी ज़कात अदा कान कयूं, क़यामत जो थींदो उन्हनि मालनि खे बाह जहन्नम जी बाह सां तपयो वेंदो, पोइ माल उन्हनि जी पेशाननि खे बि ॾंबियो वेंदो, उन्हनि जे पुठियुनि खे बि ॾंबियो वेंदो, उन्हनि जे पासनि खे बि ॾंबियो वेंदो। कुरान तो फरमाए अल्लाह से फरमाइंदुनि फज़ूकू मा कुंतुम तकनिज़ून। ही तव्हां जो उहो माल आहे जेको तव्हां माल गॾु करे आयो, मुंहिंजे रस्ते में तव्हां ख़र्च न कयो। अॼु उन जी आहे सज़ा। हज़रत साईं ताज मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा। साईं जन वटि हिकिड़ो मुरीदो साईं जन जो पोइ 2 आङुरियूं जेके इहे हमेशह वात में विझी वरी कढे, वरी वात में विझी वरी कढे। साईं जन फरमायसि पुट ही छा आहे? पोइ रोई ॾिनई, चई साईं हिन जो हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे। वो साईं जन के वाक्य बयान करे बुधाई। चई रस्ते में हिकिड़ो नाबीन हूंदो हो, पिनंदो हुयो। पोइ शाम जो जेके भी पैसा मिलंदा हुयसि, पोइ भरिसां हिकु वण हुयो, उन वण जे हेठों खॾ खोटे उन में पूरे वरी मथों पेशाब करे छॾींदो हो। पोइ हिकु दफ़े जो मां उनखे ॾिठुमि त मूंखे पैसनि जी ज़रूरत पई, मां वञी उहे पैसा खयां त जॾहिं ॿिए ॾींहं जो नाबीन उन जाइ ते आयो त खॾ खोटी पई, पैसा जो हुया ई कोन त हो अंधो उन सदमे में मरी वियो। पैसनि जे हेतिरा पैसा जो ॾिठे खॼी आहे त इन सदमे में मरी वियो। पोइ उनखे जो पूरे आया 2-3 महीननि खां पोइ मूंखे अची अलाह जो ख़ौफ़ थियो। भेणा इन नाबीने जा पैसा खया हम, पोइ उनजी क़ब्र खोटे उहे जेके भी उन जा पैसा खया उहे वञी क़ब्र में रखी आयुसि। क़ब्र पूरे वरी वापसि आयुसि। 2-3 महीननि खां पोइ वरी मूंखे पैसनि जी ज़रूरत पई, पैसा मिलनि ई कोन पिया। मां चयो हाणे इन अंधे जी क़ब्र खोटिया इहे पैसा खणी वरी ॾेई। सो वरी चई साईं वञी मां उनजी क़ब्र जो खोटियमि, वञी उन जे सामीअ ते पहुतुसि त जेके पैसा मां क़ब्र में रखिया हुया उहे सभु पैसा उन नाबीने जे बदन ते टिड़िया पखिड़िया पिया हा। पोइ साईं जन वटि रोए बि पियो, चए पियो साईं पोइ जीअं जो मां 2 आङुरुनि सां उन पैसे खे हथु लाथुमि त उन्हनि 2 आङुरुनि में पैसे में एॾी बाह हुई जो 2 आङुरूं सड़ी वई। चई साईं जेसि ताईं मां वात में नथो विझां तेसि ताईं मूंखे आराम ई नथो अचे। मुसलमानो जेको माल माण्हू ईअं गॾु करे वेंदो जंहिंजी ज़कात अदा न कंदो, उनजो इहो अज़ाब दुनिया में ई अल्लाह ॾेखारे। इन ई जे करे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वला यहसबन अल्लज़ीन यबखलून बिमा आताहुमुल्लाह मिन फज़लिही हुवा खैरन लहुम बल हुवा शर्रुन लहुम सयुतब्बकून मा बखिलू बिही यौमल क़ियामह वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्ज़ वल्लाहु बिमा तामलून खबीर।
अल्लाह से फरमा जेके पंहिंजे मालन खे गॾु करे बखील है पे कंजूस है कयूं ज़कात सदकात खैरात अदा न कयूं। कुरान तो फरमा सयुतब्बकून मा बखिलू बिही यौमल क़ियामा जेको माल दुनिया में गॾु करे ओ माल क़यामत जे ॾींहुं नाग जी सूरत बनाए करे उन्हनि जे गिचे में पारायो वेंदो। पोइ नाग बि उन्हनि खे वात में ॾंगींदो उन्हनि खे चवंदो अन मालुक मां तुंहिंजो हो माल आहीं अन कंज़ुक मां तुंहिंजो खज़ानो आहे जेको तूं खज़ानो दुनिया में गॾु करे आहीं जंहिंजी तो ज़कात अदा न कई। मेहरबानी कयो ई ज़कात जो महीनो आहे जेतिरो माल आहे मौलवी साहब को मसलो पुछी करे उहा ज़कात ॾियो वॾो भार। ऐं ख़ुसूसन वरी असांजे अधनि भेनरुनि में सोन हूंदो आहे 7.5 तोला जेकर सोन उन्हनि वटि आहे त उन सोन जी ज़कात थींदी। जेकर इन सोन जी ज़कात अदा न कयूं त क़यामत जे ॾींहुं सोन जहन्नम जी बाहि में तपाए करे ॾंबियो ईंदो इन्हनि माइनि खे। तंहिंजे करे उन सोन जी क़ीमत करे पोइ 1000 ते 25 रुपया ज़कात ॾेई ग़रीबनि मिस्कीननि खे मदरसनि खे ऐं मदरसनि खे पाण वञी ॾींदा कयो। असां मौलवियुनि खे पंधु न करायो पाण। हज़रत साईं हमादुल्लाह अलैहि रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा ई चंदो करणु मौलवियुनि जो कमु न आहे। ही त मौलवियुनि जो थोरो आहे जो तव्हां वटि अचनि था न त इहो असुलु कमु तव्हांजो। ॻोठ जो जेको चङो मुड़ुस आहे उनखे घुरिजे त ॻोठ वारनि खां फ़सुलु लहे त फ़सुल में साड़ियूं हुजनि वौर हुजनि कमद हुजनि अबाणे मदरसो आहे पाड़े जो उते ग़रीब मिस्कीन क़ुरान मजीद पढ़नि था तंहिंजे करे उन्हनि जो तावन असांखे करिणो आहे। ऐं मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं रईस पाण झोली खणी करे निकिरंदो त केरु जवाबु ॾींदुसि? असां मौलवियुनि खे त माण्हू महिणा था ॾियनि ताना था ॾियनि हालांकि कमु बि तव्हांजो संभाल। ऐं चंदो करणु सवलो आहे ॾियणु चंदो ॾियणु सवलो आहे वठणु ॾुखियो आहे। कॾहिं वठी ॾिसो त ख़बर पए। ऐं चंदे वठण खां वरी वोट वठणु अञा ॾुखियो। असांखे त हाणे ख़बर पई आहे हिन इलेक्शन में अञा चंदो करणु सवलो वोट वठणु ई न अहिड़ियूं पिया माण्हू ॿुधाइनि जो अलाह साईं पनाह। मौलवियुनि जो सियासत में छा वञे? माण्हुनि खे वञो बाबा आलम बीठा आहिनि दीनदार आहिनि आलमनि जो सियासत में सियासत जी माना ठगी सियासत जी माना कूड़ सियासत जी माना मुनाफ़िक़ी। चवंदा आहिनि यादि रखो मुस्लमानो असां सियासी लीडर उहे ॾिठा आहिनि जेके ठग निकिता जेके कूड़ा निकिता जेके मुनाफ़िक़ निकिता। तंहिंजे करे असीं चऊं था त सियासत जी माना ठगी सियासत जी माना कूड़ सियासत जी माना मुनाफ़िक़ियत सियासत जी माना कूड़ कान अथव सियासत जी माना मुनाफ़िक़ियत कान्हे का सियासत जी माना ठगी कान्हे का। सियासत अरबी लफ़्ज़ आहे। सियासत जी माना आहे अल्लाह जे मख़लूक खे अल्लाह जे बाननि खे अल्लाह जे कानून जे मुताबिक़ हलाइण इहा अथव सियासत जी माना। तव्हां गाॾी वठंदव मोटरसाइकिल वठंदव कार वठंदव उन सां गॾु किताबड़ो मिलंदो आहे उन में हिदायत लिखियल हूंदा आहिनि त हिन नमूने सां हिन गाॾी खे हलाईंदो त गाॾी हलंदी। जेकर हिननि हिदायतुनि जे मुताबिक़ हीअ मोटर या कार न हलाईंदो त गाॾी कान हलंदी। त यादि रखो मुस्लमानो हीअ इंसान जी मशीनरी अल्लाह पैदा कई आहे। ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين। अल्लाह से फरमाइना इंसान जी मशीनरी के पाणीअ जे किने कतरे मां पैदा करण वारो मां आहियां। तंहिंजे करे हिन मशीनरी खे हलाइण जे लाइ अल्लाह साईं जेको असां ॾे किताब मोकिलियो आहे उन जो नालो आहे क़ुरान मजीद। जेकर क़ुरान मजीद जे मुताबिक़ हिन इंसान जी मशीनरी खे हलाइबो त हीअ मशीनरी हलंदी पर न त तबाही बर्बाद थी वेंदी।
ऐं कुरान के केर था जाने आलिम या ही वडेरा रईस सरदार। याद रखो मुसलमानों सियासत हक आए त आलिमन जो आजे के कुरान को नावाकिफन उनन के कोई हक ना है जो सियासत में अचे। मां तवा का पूछा तो हजरत अबू बकर सिद्दीक वक्त जो हाकिम होयो या हां 2.5 साल हजरत अबू बकर सिद्दीक 11.5 लख मुरब्बा मेल जो हाकिम भी हो त मुसल्ले जो इमाम भी होयो या। याद रखो मुसलमानों जरा वक्त जा हाकिम मुसल्ली जा इमाम होया तो उन वक्त मुल्क में अमन होयो, मुल्क में सुकून होयो, बेरोजगारी कान हुई। हजरत उमर फारूक फरमा तो अबू बकर सिद्दीक जी खिलाफत जे जमाने में एक बहरारी में घर होयो जहां घर में एक गरीब मिस्कीन बेवा औरत रहंदी। उमर फारूक दिल में ख्याल कयो तो मां वनी ने गरीब औरत जी खिदमत कया। रात जे पोए पर में कुछ सत्तू कहीं कुछ मिठो कहीं पानी जी मस्ती जा खणी करे रात जे पोए पर में उन्हें गरीब मिस्कीन बेवा औरत जे दरवाजे ते आयो। दरवाजो खड़काई अंदर आवाज आयो केरा चई उमर बिन खत्ताब पुट किया चंग थिया। हजरत उमर फारूक फरमायो अम्मा कुछ अटो आंदो थम कुछ सत्तू आंदा थम कुछ मिठो आंदो थम पानी जी मस्ती जा आंदी थम अवां जी खिदमत जो कुछ सामान मांदो आ मेहरबानी कयो कबूल फरमायो। तो उन कुरारी माई उमर फारूक के चयो पुट अल्लाह तो के बदलो दींदो तोखो अग में हिकड़ो जवान मुझी खिदमत करे वा। उमर फारूक फरमा तो मुझे पैरन जेठो जमीन निकली वही भेगाई के राज को रात जो थी करे इन गरीब मिस्कीन औरत जी खिदमत करे तो अने बेदी वरी कुछ सवेल विस वरी भी माई सागो जवाब देनो तो तोखो अग में हिकड़ो जवान मुझी खिदमत करे वा। टियों ॾींहुं हज़रत उमर फारूक फरमाए तो मां इशा जी नमाज पढ़ी करे उन गरीब बेवा औरत जी दरवाजे जी भरसा घाट में लिखी बीठस त केरा जी कोई न कुरारी बेवा औरत जी आधी रात जो उठी करे खिदमत करे तो वने। हज़रत उमर फारूक फरमाए तो मां उते लिखियो वेठो हुयस आधी रात जी गुजरण खां बाद अन्या जो नजर कया त यो कुरारो अबू बकर सिद्दीक खलीफतुल मुस्लिमीन 11 लख मुरब्बा मेल जो हाकिम पाजे मथे ते बार खणी उन गरीब औरत जी खिदमत थो करे। तो मुसलमानों जॾहिं वक्त जा हाकिम मुसल्ले जा इमाम हुया तो उन्हनि वटि गरीबन जो एहसास हुयो या न। इन जे करे हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जी कब्र ते किरोड़ा रहमत मोकिले 70 वारी इलेक्शन में सखर में तकरीर पिया कन फरमायो सखर जा मुसलमानों असां तव्हां खे वडेरनि वारा डटाई दिलासा कोन था ॾियूं त कामयाब थी वियासीं त तव्हांजे घरनि खे सोनो बनाईंदासीं तव्हांजे शहरनि खे पेरस बनाईंदासीं। इहे डटाई दिलासा असांखे ॾियण ॾांहुं कोन था अचनि पर मुसलमानों ही असां तव्हां सां वाइदो ज़रूर था कयूं त जेकर कामयाब थी वियासीं जेसि ताईं तव्हांजे घर में मानी न पचंदी तेसि ताईं असीं मानी कोन खाईंदासीं। मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि 70 वारी इलेक्शन में सखर में त जेसि ताईं गरीबन जे घर में मानी न पचंदी तेसि ताईं असीं मानी कोन खाईंदासीं जेकर तव्हां असांजो साथ ॾिनो। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला साम्हूं कणक जी मानी आई। उमर फारूक फरमायो जेकर हीअ मानी मुंहिंजे मुल्क जे हर गरीब मिस्कीन जे घर में पहुची चुकी है त पोइ मां हीअ मानी खाईंदुसि वरन त हीअ मानी मूं ते हराम। अॼोके दौर में आहे न दुआ कयो अल्लाह असांजे नाज़मन खे ईअं करे हाणे चूंडियो था उन्हनि खे वोट ॾिनो था अलाह करे छल ख़िदमत कनि।
वो असांजे इलाइक़े में ज़िले नौशहर फ़िरोज़ जो जेको नाज़िम साहब हो साबिक़ उन जी 80,000 एकड़ ज़मीन है सफ़ा ग़रीब आहे वीचारो मिस्कीन 80,000 एकड़ ज़मीन उतों जो मिठियाणी जो तपेदार उन खां पुछा कई वई भला ढल घणी ॾींदो आहे चईं हिकिड़ो रुपयो बि ढल जो कोन ॾींदा 80,000 एकड़ ज़मीन में रुपयो बि ढल जो मां चवान भला यो ढल किथों दा पूरी कयो चईं या 80,000 एकड़ जी ढल जेका इन्हनि ग़रीबनि मिस्कीननि मां जेके ज़ालिम हिननि जे आॾो झुमरियूं हणंदा जेकर नाज़िमनि जे आॾो नाच कंदा आहिनि बोलनि वांगुरु इन्हनि वारी ढल बि हिननि मूं कढंदासीं इन्हनि ज़ालिमनि सां केरु पुॼंदो अब 80,000 जंहिंजे एकड़ ज़मीन हुंजी SP जंहिंजो पंहिंजो रखायल ज़िले में DPO जंहिंजो पंहिंजो रखायल ही तपेदार न घुमींदो ढल वठण चई असां रुगो ढल घुरण था वञूं त असांखे मुअतल करे था ॾियनि तंहिंजे करे उन्हनि वारी ढल बि हिननि अवाम मां कढंदासीं हा मुंहिंजा साईं उन्हनि वारी ढल बि तूं ऐं मां था भरियूं कंडियार में हिकिड़ो NPO जंहिंजे 40 लख रुपया बिजलीअ जो बिल आहे हिकिड़ो रुपयो बि बिल जो नथो ॾे उतों जे वापडा वारनि खे चयो इहो केॾो बिल अदा कंदो चईं उहो बिल बि हिननि ग़रीबनि मिस्कीननि मां जन हिननि खे वोट ॾेई करे चूंडियो आहे असां जेकर बिल था वठण वञूं त असांखे मुअतल करे था छॾनि नौकरीअ मां कढाए था छॾनि तंहिंजे करे 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं बिजली हिननि सुञनि जी बंदि कबी भली हे तड़पनि पिया मच्छरनि में तव्हां वटि त मच्छर हलनि पर असां ॾे अचो त ख़बर पइजी वञे तव्हांखे मच्छर भी तो गर्मी भी बई शयूं 8-8 ॾींहं बिजली बंदि इहो छाजे करे ही जेके वॾेरा रईस सरदार नाज़िम MNA NP इन्हनि जा जेके कारखाना फैक्ट्रियूं इहे भी मुफ़्त में था हलनि पिया इन्हनि जा बोर मशीनूं उहे भी मुफ़्त में था हलनि पिया उन्हनि वारो बिजली वारो बिल भी असां मां था कढनि असां मुसलमान सम्झंदासीं 5 सालनि खां पोइ मां चवां थो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर इहे नाज़िम साहब 5 सालनि में अवाम जी ख़िदमत कंदा त इन्हनि खे अवाम जे दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई न पवे न ज़रूरत 5 साल जी करे ख़िदमत कंदा आहिनि अवाम जी असांजे हालांगी में उते नाज़िम साहब आहे उन पंहिंजे शहर में बंगुले ॾे था वञनि 2 रस्ता घणा रस्ता था वञनि 2 रस्ता त हिकिड़े रस्ते सां 10 लखे जो हिकिड़ो गेट ठारायो आहे वरी ॿिए पासे ॾांहुं जेको रस्तो थो वञे 10 लखे जो गेट वरी ॿिए पासे ॾांहुं 20 लखनि जा गेट रुॻो ठाराया अथई मां चवां थो जेकर इहे 20 लख हालांगी जे अवाम ते ख़र्च करे हा त केॾियूं दुआऊं कढ गेटनि जी असांखे ज़रूरत आहे छाजो पंहिंजे बंगुलनि जे जेके गेट ठाराइनि उहे बि अवाम जे पैसनि तव्हांजे करे वाइदो कयो तव्हांजे आईंदे इंशाअल्लाह साथ आलम 5 वक़्त नमाज जा पाबंद बणिजी वञो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान मजीद पढ़ायो मथे खां वठी पेरनि ताईं नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा कयो ऐं दुआ कयो अल्लाह साईं हिन मुल्क में क़ुरान वारो क़ानून नाफ़िज़ फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।